नाज़रीन ख़बर शामिल कंदा आहियूं खानपुर महर मां। एसडीएन न्यूज़ जे रिपोर्टर नवाब अली मीरानी जे रिपोर्ट मुताबिक़ खानपुर महर में शहरनि तोड़े स्कूली शागिर्दनि कराची मां अगवा थियल सिंध जी न्याणी दुआ मंगी जी बाज़ियाबी ऐं लाड़काणे कॉलेज में मुबैना क़तल थियल डॉक्टर निमरता जे खून सां इंसाफ़ लाइ एहतिजाजी जलूस कढी पंजगोली चौक ते एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। खानपुर महर जे ख़ानगी स्कूलनि जे शागिर्दनि तोड़े मुख़्तलिफ़ मकतब फ़िक्र सां तालुक़ रखंदड़ शहरनि कामरेड दोदो महर, हरेश कानिया, नवाब मीरानी, खान मोहम्मद पिताफी, हज़ूर बख्श महर ऐं ॿियनि जी अॻवानी में सिंधू चौक खां पंजगुली चौक ताईं एहतिजाजी जुलूस कढियो वियो। जलूस में शामिल शागिर्द तोड़े शहरनि दुआ मंगी जी बाज़ियाबी ऐं निमरता जे खून सां इंसाफ़ जा नारा हया, जॾहिं त पंजगुली चौक ते एहतिजाजी मुज़ाहिरो पिणु कयो वियो, जिते मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त चौक के निमरता के कत्ल इंसाफ लाइ एहतिजाज किया गया है। दुआ मंगी बाज़ियाबी सिंध लेवल ते ॾिसो था निमरता शागिर्दाणी हुई जेका पंहिंजी तालीम हासिल करण लाइ सिंध अची वई ऐं उहो जेको लाश महकल ते पहुतो, उन्हनि खे अञा ताईं जेको इंसाफ़ परे न पियो आहे। वरी हाणे ताज़ो वाक़ियो जेको आहे सो दुआ मंगी जो थियो आहे। असां उन लाइ इहो बाक़ाइदा असांखे ॾुख आहे। असां वज़ीर आला सिंध आई जी सिंध खां अपील था कयूं नियाणियुनि खे तहफ़्फ़ुज़ न वञे ताकि हो सिंध तालीम पास कराए सघनि। जीअं त निमरता कुझु टाइम अॻु में ख़तमु कई वई यूनिवर्सिटी में, लाड़काणे यूनिवर्सिटी में, उनजो इंसाफ़ जो उहो अञा उते ई पंहिंजी जॻह ते हुयो ऐं उनखां बाद में जेको आहे दुआ मंगी जे कराची जे पंहिंजे इलाइक़े मां जेकी ॿाहिरां पढ़ी ऐं डिग्री वठी थी पंहिंजे सिंध माण्हुनि जी ख़िदमत करणु चाहे पई, उनखे हिकु डाकू चइजनि, दाड़े चइजनि, शहरी दाड़े चइजनि, उनखे अगवा कयो वियो आहे। असां सिंध गवर्नमेंट खे ॿुधाइणु चाहियूं था त असां सिंधी आहियूं, तव्हां पंहिंजे सिंध जे नियाणियुनि जो इंसाफ़ कमु था कयो। सिंध जी नियाणियूं जेके ज़ुल्म ऐं इंतिहाई ज़ुल्म थियनि पिया, दुआ मंगी खे अगवा कयो वियो आहे। उनजो सामान माना उनजो भुॻो उन्हनि दूर कयो आहे त हेतिरा करोड़ तव्हां असांखे ॾियो त तव्हांखे असां दुआ मंगी वापसि ॾियूं। असां मूंखे ॿुधाइणु चाहियूं था DIG सिंध, IG सिंध ऐं असां सभु पुलिस वारनि खे ॿुधाइणु चाहियूं था, कराची पुलिस ॿुधाइणु चाहियूं था त महिरबानी करे असांजी नियाणी जेका दुआ मंगी खे बाज़ार करायो वञे, न त ॿी सूरत में जेको आहे असीं जेको आहे ब्लॉक करे असां एहतिजाज कंदासीं ऐं असां रोड ब्लॉक कंदासीं। जे असांजी दुआ मंगी बाज़ार न थी, असांजो ॿियो जेको मसइलो हूंदो उहो असांजो हाईवे बंदि करणो हूंदो। जल्द जल्द दुआ मंगी खे बाज़ियाब करायो पार्टी मुकमल तौर नाकाम जेकॾहिं असांजो नियाणियूं महफ़ूज़ न आहिनि, हिननि खे कोई हक़ न आहे पहिरियां वाक़िए जो निमरता जो हुनखे इंसाफ़ न मिलियो, जेकॾहिं हुनखे इंसाफ़ मिले हा अहिड़ा वाक़िया पेश न अचनि। दुआ मंगी खे अगवा कयो वियो, ज़मीन खाई वई, आसमान में खाई हुई, ज़मीन ॾेई वई, बाक़ाइदा हिन खे ॿी जो अगवा कयो वियो। हिननि खे सॼे जेको आहे सही सलामत बाज़ियाब करायो वञे। ॿी सूरत में हिन वक़्तु असां ख़िलाफ़ एहतिजाज आहियूं, ॿी सूरत में नेशनल हाईवे ब्लॉक कंदासीं। रैली कढी आहे, हिन रैली में असां सिंध गवर्नमेंट खे इहा अपील कयूं था त महिरबानी करे सिंध नियाणियुनि खे तालीम ॾियारी वञे, तालीम खे बहाल कयो वञे ऐं सिंध जे नियाणियुनि जी हिफ़ाज़त कई वञे। असां सिंध गवर्नमेंट खे इहा अपील कंदासीं बराए में दुआ मंगी खे जल्द जल्द आज़ाद करायो, न त ॿी सूरत में एहतिजाज जो दायरो वधायो वञे। दुआ मंगी लाइ असां सिंध गवर्नमेंट खे अपील था कयूं सिंधी नियाणियुनि खे महफ़ूज़ कयो वञे, हलायो वञे, औरत खे पंहिंजो इंसाफ़ मिले, पोइ इंसाफ़ मिले, सिंध गवर्नमेंट जा पुलिस अपील था कयूं इंसाफ़ कयो वञे, सिंधी नियाणियुनि अॻिते वधी सघे। जी नाज़रीन, ही जेको एहतिजाज जा व्यूज़ ॿुधा आहिनि, एहतिजाज जेको निकितो हुयो सियासी समाजी धुरनि पारां, शहरी इतिहाद पारां, कामरेड दोदो महर पारां जेको एहतिजाज कढियो वियो हुयो दुआ मंगी जी बाज़ियाबी लाइ ऐं निमरता जे खून जे इंसाफ़ लाइ। उनजो चवणो हो त सिंध जी जेको आहे त नियाणी जी तालीम तबाह करे पंहिंजे हथ सां वॾे इशू कराए पिया वञनि, के नियाणी खे क़तल कराए पियो वञे, के नियाणी खे अगवा कराए पियो वञे। असां उनजी मज़म्मत कयूं था। इहा व्यूज़ ॿुधा उन्हनि शागिर्दनि जा अॻवान समझ वारनि सां। एसडीएन न्यूज़ नवाब मीरानी, खानपुर महर।